ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में पुलिस कार्रवाई कई आहे। बेनल सूबाई गैंग जा 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया। आयशा मस्जिद वेझो चेकिंग दौरान ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। एसपी अज़ीज़ अहमद जो चवणु आहे गिरफ़्तार जवाबदारनि में ज़फ़र इक़बाल ऐं कासिम अली शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 23 क़ीमती घड़ियूं, 20 सोनियूं मुंडियूं ऐं 3 लॉकेट हथ कया विया। जवाबदारनि जे कब्ज़े मां 5 सोना कंगण ऐं गाॾियूं बि हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदार डीएचए मां घरनि मां चोरियूं ऐं धाड़ा हणंदा हुआ। एसपी क्लिफ्टन अहमद अज़ीज़ी जो चवणु आहे जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 करोड़ रुपयनि जी क़ीमती सामान ऐं 4 करोड़ रुपयनि जूं गाॾियूं बि हथ कयूं वयूं। बैनल सूबाई गैंग जा वधीक बि जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, क्लिफ्टन पुलिस आयशा मस्जिद भरिसां जेको आहे चेकिंग दौरान 2 जवाबदार बेनल सूबाई जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 करोड़ जो क़ीमती सामान ऐं 4 करोड़ जूं गाॾियूं हथ कयूं वयूं आहिनि। एसपी क्लिफ्टन जो चवणु आहे त ही जवाबदार कराची समेत पूरे पाकिस्तान में घरनि मां फुरू ऐं धाड़ा ऐं चोरियूं कंदा। ऐं जवाबदार जेको ज़फ़र आहे उन मथां 100 खां वधीक कराची समेत केस दाख़िल आहिनि ऐं हिकु जवाबदार ज़फ़र सां गॾोगॾु हिकु हुननि जो भाउ आहे, उहो बि पुलिस गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त काफ़ी वक़्त खां ही जवाबदार कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डीएचए तोड़े क्लिफ्टन समेत ॿियनि ज़िलनि में बि फुरियूं ऐं धाड़ा कंदा, जिन खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार वटां 23 क़ीमती घड़ियूं ऐं उन सां गॾोगॾु सोनियूं मुंडियूं ऐं वाचूं पिणु मिलियूं आहिनि ऐं जवाबदारनि जा ॿिया जेके 2 साथी आहिनि, पुलिस जो चवणु आहे त उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।